में कलाकारनि खे चयो वियो आहे त कलाम पेश कनि। इहो इन करे चयो वियो हो त जज चङी तरह उनखे परखी सघनि। पहिरें राउंड में मौज मस्ती वारो गीत, ॿिए राउंड में कलाम ऐं टे में गज़ल। त जेको सिंधी आइडल बणिजे सो ऑलराउंडर हुजे, उनखे ख़बर हुजे त हर क़िस्म जा गीत गाना कीअं ॻाइबा आहिनि। राउंड 2 में पहिरीं सट्टा कयूं आनंद टेकवाणी। तन में अला तुझे मन में अला, ओ तन में अला तुझे मन में अला, महबूब बोले इस हो मन में अला, महबूब बोले हो मन में अला। यार मिलो सब मन में अला, ओ यार मिलो वाह आनंद वाह, तमाम सुठो। हाणे तव्हांजे साम्हूं पेश आहे मोहित बुधवानी। बोल साईं कंवर राम साहिब की, साईं सतराम दास साहिब की। कंवर राम साहिब जिन जो गातल इहो मां त भॼन ई चवंदसि इनखे। उन्हनि जे चरणनि में शत शत प्रणाम असांजो। जिते सिंधी हुजनि ऐं कंवर राम साहिब जिन खे यादि न कयो वञे ईअं त थी नथो सघे।
ॻाइण वारो जेकॾहिं पाण मज़ो नथो वठे ॻाइण जो त ऑडियंस कॾहिं मज़ो न वठंदी। सही ॻाल्हि आहे। ऐं तूं बि इहा ॻाल्हि आहे। धन्यवाद। इहो मुंहिंजो मोस्ट फेवरेट भॼन आहे ऐं मां पाण खे ख़ुशकिस्मत सम्झंदी आहियां। हमेशह मां चवंदी आहियां जॾहिं मां हीउ कलाम गाईंदी आहियां, भॼन गाईंदी आहियां, त मूंखे जितां ही भॼन आयो आहे, रैरकी साहिब पाकिस्तान, संत कंवरराम जी जेका गद्दी आहे, साईं सतराम दास धाम, उते वञी करे ॻाइण जो, उन्हनि जी समाधि ते वेही करे ॻाइण जो मौक़ो मिलियो साईं साधराम साहिब जन जे प्यार भरे सॾ ते। त ही जेका बरकत ख़र्ची मूंखे अंकल ॾिनी आहे, ब्राह्मण आहिनि, उन्हनि चयो त ही तूं ॻाईंदी आहियां ऐं त तुंहिंजे हथां दिव्या खे मिले। ऐं हाणे तव्हांजे साम्हूं पेश थी रहियो आहे जंहिंखे मां आद चडीअ में ॾिसंदो हुउसि, करण खेमाणी। लालण जो लतीफ कोने सुहसिया हम गुण धरिया त सोढ़ा सुख्याणी थिया थैंक यू। मूंखे करण ॻाए पियो त अंकल महेश पिया यादि अचनि जॾहिं हू लॻाईंदा आहिनि ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा सुहिणा, त तालियुनि जी गूंज सां हमेशह हॉल भरिजी वेंदो आहे। ऐं ईअं ई करण तो तमामु सुठो ॻायो, थैंक यू। ऐं हाणे असांजी राउंड 2 जी आख़िरी कंटेस्टेंट हंशिका भाटिया। तव्हांखे ख़बर आहे इहा रतलाम मां आई आहे, हंशिका भाटिया। मशहूर पिक्चर हल त भई येलो जो गानो आहे ऐं लता मंगेशकर जो ॻायल गानो आहे। उन गाने खे हिन अटेम्प्ट कयो आहे, उन जे लाइ हिन खीरूं लाहिणियूं ऐं हिन जंहिं नमूने ॻायो आहे हिन जे ॻाइण ते ख़ुशि थी करे मिस्टर निर्मल जेके पाण हिकु सिंगर आहिनि, निर्मल वीर सिंधाणी, हिननि खे 500 रुपया। लक्ष्मण सिंधाणी साहब जी जय, तव्हां सभिनी जी जय, थोरी थोरी मुंहिंजी बि जय। त हाणे ही ॿियो राउंड पूरो थी चुको आहे। मां ऑडियंस खां पुछणु चाहींदसि तव्हांखे छा थो लॻे पहिरियों नालो कहिड़ो हूंदो? कहिड़ो हूंदो? करण ॿुधण पे आयो। ॿियो
मोहित 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 अॻियां अची वञ इनखे अञा पहिरियों इनाम कोन मिलियो आहे ही फाइनलिस्ट आहे अञा फाइनल राउंड बाक़ी आहे दिव्या 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 अॻियां अची वञ ऐं टियों नालो आनंद ओके ॿियो को नालो हंशिका अॻियां अची वञ SSB सिंधी आइडल जा टॉप 3 फाइनलिस्ट ज़ोरदार तारियूं ऐं हाणे इन्हनि जो थींदो आख़िरी मुक़ाबिलो जंहिंमें ही को ग़ज़ल पेश कंदा सिंध या हिंद जे लिखियल शाइर जो तव्हां ॾाढो सुठो ॻायो हिननि सां हिकिड़ी ॿी बि हिकिड़ी जेको एज जो जेको तक़ाज़ो आहे हिननि जा वॉइसिस चेंज थी रहिया आहिनि त हिननि खे थोरो वक़्तु लॻंदो रियाज़ थोरो करिणो पवंदो ऐं जेका रेंज आहे तव्हांखे उहा डिफाइन करणी पवंदी पंहिंजी इट्स अ वेरी डिफिकल्ट टाइम फॉर बोथ ऑफ यू एंड तव्हां ॾाढो सुठो ॻायो ॾाढो सुर में ॻायो करण खे त मां नंढपण खां ॿुधंदो आयो आहियां ऐं आनंद छा त तव्हां सच जो कलाम ॻायो ॾाढी ख़ुशी थी ऐं बिल्कुलु निराश न थियो ऐं मां चाहींदुसि ईअं ई रियाज़ कंदा रहो ऐं होपफुली नेक्स्ट आइडल में यू विल फीचर नॉट ओनली इन द आइडल सिंधी आइडल फॉर ऑल ओवर द वर्ल्ड ऑल द बेस्ट